हींअर असां तालके कोट गुलावंदी जी यूनियन काउंसिल मीर अली बख्श टालपुर में मौजूद आहियूं, जिथे अवां मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था त फसलनि में पानी बीठो आहे ऐं हिन पासे ई लाहियारा जेके आहिनि फुटी चुंडे रहिया आहिनि। हाणे अचो त असीं इन्हनि खां ज़मींदारनि खां ऐं हितां जे हारियुनि खां पुछंदासीं त उन्हनि जो केतिरो फुटी जो ऐं मिर्चनि जो ऐं पोखियल फसल जो नुक़सानु थियो। अचो हुननि सां ॻाल्हायूं, हू छा था चवनि। असांजो मिर्च ऐं फुटी सभु सड़ी वई आहे। को असीं पाणी में फुटी चूंडे ऐं पंहिंजे बच्चनि जो गुज़ारो करूं पिया। कणक त मुश्किल आहे, हेतिरो पाणी आहे, हाणे ॾिसो केतिरो पाणी आहे। हाणे असांजो पाणी निकिरे थो पोइ असीं कणक पोखण जे इंतज़ार में आहियूं। ॿियो त फसल कोन्हे असां वटि। त हीअ आहे मिर्च सड़ी आहे, फुटियूं सड़ी वियूं, को शइ कोन बची आहे असांजी। मिर्च सभु तबाह थी विया आहिनि। पाणी 3 खां 4 फुट जो असांजो बीठो आहे ऐं असांखे को सहूलियत ॾेई वञे, पाणी छंडायो वञे, कणकी पोखी वञे, को बिज जीअं असांखे सस्ताई अघ में मिले, को भाण को बिज को सन कई लाखनि रुपया थी वियो, असांजो तबाही थी वई आहे। ग़रीब माण्हू आहियूं, कंहिं कोन ॾिनी, अॼु तक केरु कोन आयो असां वटि। माण्हू फुटी वठियो अचूं, 200 रुपया मिलनि, 200-250 रुपया मिलनि, हुन मां गुज़ारो हलूं पिया। खंडु चांहि किलो वठियो अचूं, अॼु तक इमदाद असांखे कंहिं कोन ॾिनी। असां फुटी सड़ी वई, वण ॿिया सभु सड़ी विया आहिनि। मिर्च आहे जेको उहो बि तबाह थी विया आहिनि। ॿनियुनि में अञा ताईं पाणी बीठो आहे। पैकेज असांखे ॾेसि त अॻियां कणक बि पोखण जे लाइ को ॾेसि त असां ख़र्चो बि करे अॻियां। हींअर त कुझु कोन्हे, जेको हयो उहो बि ख़तमु थी वियो, वरियो त कुझु कोन्हे अञा ताईं। ख़र्च बि कंध में अथसि। असां बाबा हिते ॿुॾी विया आहियूं, बाबा तबाह थी विया आहिनि सफ़ा। असांजे मिर्च फुटी सभु ॿुॾी विया आहिनि। ऐं महिरबानी करे गवर्नमेंट खे इतारो करियो वञे भई असांखे पाणी निकारे। ऐं असांखे कुझु कोन मिलियो आहे ऐं असां सड़ी विया आहियूं सफ़ा। हिते कर्ज़ी थी विया आहियूं अॻे। जी तव्हां हिते यूसी मीर अली बख्श टालपुर 132 जे ज़मींदारनि ऐं हितां जे हारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणु आहे त जेको हिन वक़्त ताईं जेको बरसातूं पियूं आहिनि, जंहिंजे करे असांजा फुटी मिर्च पोखियल तबाह ऐं बर्बाद थी विया आहिनि, जंहिंमें 3 खां 4 फुट पाणी बीठो आहे। जेको पाणी बि असांखे गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त कढाए ॾिनो वञे। उनखां पोइ हिननि जो इहो ई चवणु हो त जेको असां वटि हिन वक़्त ताईं सरकारी इमदाद त असांखे नाहे मिली सघी, पर असीं जेको फुटी चुंडी जेको आहे सो गुज़ारो करे रहिया आहियूं। हिन जो इहो बि चवणु हो त असांजी माली सहायता कई वञे ऐं असांजी मदद कई वञे ऐं असांखे सस्ता पैकेज आबादार खे ॾिना वञनि, जीअं असीं कणक जी पोखे सघूं। कैमरामैन काशिफ बंबरे सां गॾु अली गुलाम खोसो, टाइम न्यूज़ कोट गुलाम मोहम्मद।